الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور صدورنا ونور قبورنا نورنا ونور ربنا محمدا عبده ورسوله صلی اللہ تعالی علیہ وعلى آلہ واصحابہ واہل بیتہ اجمعین اما بعد فقد قال اللہ تبارک وتعالی في القرآن الكريم والفرقان العظيم فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم واتل عليهم نبأ ابني آدم بالحق إذ قربا قربانا فتقبل من أحدهما ولم يتقبل من الآخر قال لأقتلنك قال إنما يتقبل الله من المتقين لئن بسطت إلي يدك لتقتلني ما أنا بباسط يدي إليك لأقتلك إني أخاف الله رب العالمين آمنت بالله صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين
دوست کو ہائے داد لاتھو محب مارائے خاصن خلیلن کے سکتیوں سہائے اللہ الصمد بے نیاز سا کرے جا چاہے انہی منج آگے کا انہی گال اسرار جی آب مثل محبوب حق خلق خدا جل خلق خادم صدن جن و ملک بلغ العلا بکمالہ نوری ہوجن جو ہی نشان آیات روشن تھیو جہان چمکیا زمین و آسمان کشف الدجا بجمالہ نورا کا در اصل نوری صدر سارو نسل صورتیں سیرت بے مثل غسنت جمیع خصالہ ادریس ان جو غلام پڑھندو صلاۃ و سلام یہ ورد صبح شام صلو علیہ وآلہ اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلى آلہ واصحابہ وأہل بیتہ اجمعین۔ برادران اسلام، واجب الاحترام سامعین کرام، اللہ رب العالمین جل شانہ عمن والہ عز برہانہ تقدس شانہ جے لاریب کتاب قرآن کریم فرقان حمید جی سورہ مائدہ مجھاں بآیتوں اوہاں جے آڈو تلاوت کیوں بیوں آہن۔ انن آیتن جے مد نظر اج اوہاں جے آڈو قربانی جے فضائل ऐं مسائل تے عرض رکھن جو ارادو اتھم۔ اللہ تعالیٰ کھاں دعا ہے تشال مالک مٹھو اساں اوہاں سبنی کے پنجو پاک کلام مقدس پڑھن ان کے پرورن سمجھن ऐं ان جے حکمن جے متھاں صحیح عمل کرن جی توفیق عطا فرمائے۔ مسلمانوں، اللہ تعالیٰ فرمایو لن ينال الله لحومها ولا دماؤها ولكن يناله التقوى منكم۔ اللہ وٹو نہ قربانی جے جانور جو گوشت نتھو پہچے نہ کو رت پہچے تھو، پر اوان جی تقوی ان وٹ پہچندی آ۔ قربانی جو لفظ قرب ما ورتل ہے، ان جی معنی آہے ویجھڑائپ۔ قربانی کرن وارو بھی اللہ جو قرب حاصل کرے تھو، ان کرے ان عمل کے قربانی سڈیو ویندو آ۔ عربی میں ان کے اضحا بھی سڈیو ویو آہے۔ اضحا لفظ ضحا ما ورتل ہے، جی عید الاضحا جی نماز ضحا یعنی کچڑی منجھن جے وقت ادا کئی ویندی آ، ऐं उन खां पोइ क़ुर्बानी कई वेंदी आहे، उन करे उन खे उज़हा चयो वेंदो आहे۔ शरई इस्तिलाह में कंहिं जानवर खे अल्लाह जे क़ुर्ब हासिल करण लाइ कुहण खे बि उज़हा या क़ुर्बानी चयो वेंदो आहे। क़ुर्बानीअ जी तारीख़ एतिरी पुराणी आहे जेतिरो इंसान पुराणो आहे। इंसान हर दौर में पंहिंजे रब जी रज़ा ख़ातिर पंहिंजो तन मन धन ऐं माल मॼियूं क़ुर्बान कंदो रहियो आहे।
اللہ تعالیٰ جے لارئی قرآن کریم جے اندر ان قربانی جو ذکر رب کائنات واضح لفظن میں ارشاد فرمایو وا ابو البشر حضرت آدم علی نبینا علیہ الصلاۃ والسلام اللہ جو پیارو نبی جہیں جا بفرزند ہوا حابیل ऐं काबिल ان دور جے اندر یہ رواج ہو ऐं معمول ہو تو جیکو قربانی کندو ہو وہ قربانی کہیں جبل پہاڑ متھا ہی جائے تے رکھی ویندی ہوئی ऐं آسمان کھان بغیر دوہیں جے ایک باہ ایندی ہی ऐं ان قربانی کھے ساڑے ویندی ہی جے ماں وہ بندو محسوس کندو ہو تو مجھے قربانی قبول پہنچی وئی پر اللہ کریم اساں وہاں تے کیڈو نہ کرم فرمایو آ جو رب العالمین فرمایو بانہا تو عام امتن وانگر نہیں تو مجھے محبوب جو امتی آ قربانی بھی پانجے ہتھڑن سا کر جانور مو اللہ جی راہ میں کوہ آنے مسکین کھارا ہے مٹ مائٹ کھارا ہے پان بھی کھاؤ یا قربانی مو اللہ وٹ قبول آ تو اللہ تعالی قرآن کریم جے اندر ارشاد فرمایو فاعوذ باللہ من الشیطان اللعین الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم وَاتْلُ عَلَيْهِمْ نَبَأَ ابْنَيْ آدَمَ بِالْحَقِّ إِذْ تَقَرَّبَا قُرْبَانًا فَتُقُبِّلَ مِنْ أَحَدِهِمَا وَلَمْ يُتَقَبَّلْ مِنَ الْآخَرِ قَالَ لَأَقْتُلَنَّكَ قَالَ إِنَّمَا يَتَقَبَّلُ اللَّهُ مِنَ الْمُتَّقِينَ اللہ تعالیٰ پانجے محبوب مدینے والے آقا کے ارشاد فرمایو او مجھا محبوب محمد کریم رؤوف الرحیم صلی اللہ علیہ وسلم تو انن کے آدم جے بن پٹرن حابیل ऐं काबिल जी सच्ची ख़बर बि ॿुधाए जॾहिं उन्हनि ॿिन्ही क़ुर्बानी कई त हिकिड़े जी क़ुर्बानी क़बूल कई वई ऐं ॿिए जी क़ुर्बानी क़बूल न कई वई जंहिंजी क़ुर्बानी क़बूल न पई सो काबिल हो तंहिं हसद विचां पंहिंजे भाउ हाबील खे चयो तां तोखे ज़रूर क़त्ल कंदुसि हाबील जवाब ॾिनुसि त अल्लाह रुगो परहेज़गारनि जी क़बूल कंदो आहे क़ुर्बानी यानी ख़बर पई त क़ुर्बानी सिर्फ़ जानवर कुहण जो नालो नाहे बल्कि दिल जी तक़वा जो नालो आ जो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जे प्यारे पैगंबर हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जे बिन पुटन मझां हज़रत हाबील जी दिल में तक़वा हुई खौफ खुदा हो इन जे करे उन जी उहा क़ुर्बानी क़बूल पई ऐं काबिल जी क़ुर्बानी क़बूल न पई लइन बसत इलैय यदक लितक़्तुलनी मा अना बिबासिती यदी इलैक लिअक़्तुलक इन्नी अख़ाफ़ुल्लाह रब्बल आलमीन जेकॾहिं तूं मूंखे हाणे भाउ थो चवेसि त जेकॾहिं तूं मूंखे क़त्ल करण लाइ पंहिंजो हथ ड्रिघो कंदे त ॿिया तुंहिंजे क़त्ल लाइ पंहिंजो हथ ड्रिघो न कंदुसि बेशक आउं जहाननि जे पालणहार परवरदिगार खां ड्रिजण वारो आहियां यानी तू भली कत्ल कर यो गुनाह तू भली कर पर मां अल्लाह जी दरबार में रब्बे कायनात जो खौफ रखण वारो बानो आहियां मां कॾहिं भी तोसां उन जे बराबरीअ में लड़ंदुसि न इन्नी उरीदु अन तबूअ बिइस्मी व इस्मिक फतकून मिन अस्हाबिन नार व ज़ालिक जज़ाउ ज़ालिमीन
भाउ चइसां घुरां थो त मुंहिंजे गुनाह पंहिंजे गुनाह सां मोटी, यानी गुनाह जो बार तूं पाण ई खणी ऐं पोइ तूं तो ज़खिन मां थी ऐं ज़ालिमनि जी इहा सज़ा आहे। فطوعت له نفسه قتل أخيه فقتله فأصبح من الخاسرين۔ اللہ کا جو کلام تو فرمائے تا نیٹ قابیل کے سندس نفس بھاجے قتل کرن لائے آمادہ کرے ودھو، پو ان ہن یعنی پنجے بھا قابیل کے قتل کیو ऐं خسارے وارن मां थियो نقصان وارن मां थियो۔ فبعث الله غرابا يبحث في الأرض ليريه كيف يواري سوءة أخيه قال يا ويلتى أعجزت أن أكون مثل هذا الغراب فأواري سوءة أخي فأصبح من النادمين۔ پو اللہ ہانے جڏهن ان بھا حابیل کي قابیل قتل کيو ته پریشان تھی ويو ته بھا جو لاش کاڏي کيان، ہن جي جسم کي کيڏان کيان۔ اللہ تبارک و تعالی جی ذات بابرکات پانجے کلام مقدس میں فرمایو پو اللہ کا ایک کام کے موکلیو جیکو زمین کھوٹن لگو ت جیون قابیل کے ڏيکارے ت وہ پانجے بھا جے لاش کے کیئں لکائے۔ یہ ڏسی قابیل چوڻ لگو ت افسوس ہن کام جہڑو بھی نہ چس جو پانجے بھا جے لاش کے پورے یا لکائے چھڏیاں ہا، پو ہو پشیمانن ماں تھیو، پریشان تھو۔ اللہ جو قرآن تو فرمائے من اجل ذالک کتبنا علی بنی اسرائیل انہ من قتل نفسا بغیر نفس او فساد فی الارض فکأنما قتل الناس جميعا ومن احیاها فکأنما احیا الناس جميعا وَلَقَدْ جَاءَتْهُمْ رُسُلُنَا بِالْبَيِّنَاتِ ثُمَّ إِنَّ كَثِيرًا مِّنْهُمْ بَعْدَ ذَلِكَ فِي الْأَرْضِ لَمُسْرِفُونَ۔ ہانے اللہ تعالیٰ فرمائے تو انہی کرے سا بنی اسرائیل تے لکھی چڑیو یا لازم کرے چڑیو ت جيڪو بھی کہیں انسان جو نا خون کندو یا زمین میں فساد برپا کرن وارے کھان سوا بے کہیں کے قتل کندو ان جن سبنی انسانن کے قتل کیو ऐं जंहिं कंहिंजी ज़िंदगी बचाई उन ॼण सभिनी इंसाननि खे बचायो। ऐं बेशक उन्हनि यानी यहूदिन वटि असांजा रसूल पदरनि निशाननि सां आया पर इन हूंदे बि बाक़ी उन्हनि मां घणा मुल्क में ज़्यादती कंदड़ ऐं हद खां लघंदड़ हुआ। अल्लाह ताला वाज़े ॿुधाए छॾियो اللہ جے نبی حضرت آدم علیہ السلام جے بن پٹرن یعنی وہ جو کو بحث معاملو ہو قربانی ہوئی قربانی کئی اللہ قابیل جی قربانی نہ کئی قبول ऐं उन जे बदले में उन पंहिंजे भाउ खे क़त्ल करे विधो। पर अचो सोणे हबीब जी दरबार में عربی عجیب جی دربار میں مدنی مجیب جی دربار میں ان آقا جی دربار میں جیکو جنن جو بھی نبی ملائکن جو بھی نبی حورن جو بھی نبی زمینن جو بھی نبی آسمانن جو نبی ونن جو نبی دریاہن جو نبی سمندرن جو نبی کائنات جے ذرے ذرے جو نبی کائنات جی ہر مخلوق جو نبی پر خود خالق چوے ہو مجھو نبی آگے۔ ان حضرت حبیب کریم صلی اللہ علیہ وسلم جڑے مدینہ منورہ ہجرت کرے آیا تو ہجرت جے بے سال پہریوں سال گزریو
ॿिए साल क़ुर्बानीअ जी शुरूआत थी। उन खां पोइ मुंहिंजा आका मदीने वारा साईं हर साल पाबंदी सां क़ुर्बानी कंदा हुआ। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु रवायत थो करे त अक़ाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल मदीनत अशर सिनीन युदही। तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक में 10 साल रहा, हर साल उज़हा कंदा हा। साहबी तो फरमाए त इन्हनि 10 सालनि में हुजूर पंहिंजे ज़िंदगीअ वारा 10 साल जेके मदीने में गुज़ारिया, हर साल उज़हा कंदा हा। न रुगो एसि ताईं पर विसाल बाद बि हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर इक़रार खे हुकुम ॾिनऊं संदन तरफ़ां क़ुर्बानी कंदो रहे। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु सदाई पंहिंजे क़ुर्बानी सां गॾु संदन तरफ़ां बि क़ुर्बानी कंदो हो। यानी हुजूर पंहिंजी ज़िंदगी में त क़ुर्बानी कई, पर हैदर इक़रार खे फरमायूं सुहिणा अली दुनिया फना जो मक़ाम आहे, जॾहिं मां हिन दुनिया मां ज़ाहिरी तौर लॾे वञा छॾे वञा, सुहिणा अली मुंहिंजी क़ुर्बानी बंदि न कजां, मुंहिंजे तरफ़ां बि क़ुर्बानी जारी रखजां। हज़रत हनश रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायत थो करे रअयतु अलियन युदही बिकबशैन फक़ुल्तु लहू मा हाज़ा फ़क़ाल औसानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन उदहिया अन्हु फ़अन उदहिया अन्हु। मूं ॾिठो त हज़रत अलीउल मुर्तज़ा बिन घेटनि जी उज़हा कनि पिया। मूं अर्ज़ कयो त सुहिणा अली बछा लाइ था क़ुर्बान कयो। फरमायो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे वसीयत कई ही, हुकुम कयो हो त मां संदन तरफ़ां बि उज़हा कंदो रहां, सो मां हर साल संदन तरफ़ां बि उज़हा कंदो आहियां। यानी हिकिड़ो जानवर मुंहिंजे तरफ़ां आहे त हिकिड़ो मुंहिंजे महबूब आका मदीने वारे साईं जे तरफ़ां आहे। इमाम अहमद जी रवायत में लफ्ज़ आहिनि त सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा फरमायो अमरनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन उदहिया अन्हु फ़अना उदहिया अन्हु अबदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे हुकुम फरमायो हो त संदन पारां उज़हा कयां, सो मां संदन पारां हमेशा उज़हा कंदो रहंदो आहियां। वाह वाह हबीब, अव्हां जो मक़ाम, अव्हां जो शान। इन्हनि रवायतुनि मां इहो मालूम थियो त क़ुर्बानी पंहिंजे पारां करण बैदि ॿियनि जे तरफ़ां बि करे सघिजे थी। हर साहिब तौफ़ीक़ माण्हूअ खे पंहिंजे तरफ़ां क़ुर्बानी करणु घुरिजे, पर अगरि कंहिं ॿिए जे तरफ़ां कयईं त बि जाइज़ आहे। उन जो अजुर ऐं सवाब उन क़ुर्बानी करण वारे खे बि मिलंदो ऐं जंहिंजे पारां कयईं उन खे बि मिलंदो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मदीने मुनव्वर आया त हर साल पंहिंजे तरफ़ां ऐं पंहिंजे अहल बैतनि जे तरफ़ां क़ुर्बानी कंदा हुआ, ॿी पंहिंजी उम्मत जे तरफ़ां कंदा हुआ। जॾहिं पाण क़ब्र अनवर में पर्दा नशीन थिया, हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु वजहुल करीम खे हुकुम फरमायो उहो संदन पारां हर साल क़ुर्बानी कंदो रहंदो हो। यानी मुंहिंजा महबूब आका पाण हमेशा क़ुर्बानी कंदा हुआ। फरमाईंदा हुआ ही मुंहिंजे तरफ़ां है, ॿी क़ुर्बानी कंदा हुआ फरमाईंदा हुआ ही मुंहिंजे अहले बैत जे तरफ़ां क़ुर्बानी आहे। टियों जानवर क़ुर्बान कंदा हुआ फरमाईंदा हुआ ही मुंहिंजी उम्मत जे तरफ़ां क़ुर्बानी आहे। यानी मुझे आका मदीने वारे असां अवां खे बि न विसारियो आहे त मतां को मुंहिंजो मिस्कीन गरीब उम्मती क़यामत जे ॾिहाड़े जन्नती सवारी खां महरूम रहे। इन जे करे मां अल्लाह जो रसूल उन्हनि जे लाइ बि क़ुर्बानी करे वञा। सही मुस्लिम में उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा का रवायत आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिंगन वारो दुंबो क़ुर्बानी लाइ आणण जो अमर फरमायो, जंहिंजा पेर ऐं अखियूं कारियूं हुयूं।
پان فرمایوں اے عائشہ چھری آن، پو فرمایوں ان کے پتھر تے تیز کر، سائن چھری تیز کئی، پان ان کے لیٹایوں اے ذبح کیوں، اے فرمایوں بسم اللہ اللہم تقبل من محمد و آل محمد ومن امت محمد۔ حضور فرمایو اللہ کا جے نالے سا اے مجھا مٹنا اللہ کا محمد اے آل محمد اے امت محمد جے طرفاں ہی قربانی قبول فرمائے۔ اے ان طرح سے صحیح مسلم میں روایت اللہ تو مجھے آقا صلی اللہ علیہ وسلم وہاں قربانی پانچے نالے سا بھی کندہ گا، پانچے اہل بیت جے نالے سا بھی کندہ گا، تو مسکین امت جے نالے سا بھی کندہ گا۔ قربانی جی شرعی حیثیت کہڑی ہے ان بارے میں فقہاء کرام جو اختلاف آ، پر مختلف علماء کرام فقہاء اعظام ان جی عظمت کے بیان فرمایو آ تا قربانی کیر کرے جہیں مسلمان متھا فطر واجب آ ان متھا قربانی بھی واجب آ۔ جنہیں کہیں وٹ قربانی جے ڈینہ یعنی 10 11 12 ذوالحج میں پنجی ذاتی ضرورتن کا ودیک ایترو حلال مال یا شیوں جمع تھی ونن جن جی مالیت رقم قیمت 52.5 تولہ چاندی جے برابر ہو جے ان تے قربانی واجب آ۔ مثلا ذاتی رہائش جے گھر کھاں سوا گھر ہو جے، ذاتی چڑھی جی سواری کھاں سوا وٹس بھی گاڑی ہو جے، ان متھاں بھی قربانی واجب تھی بھی دیا۔ امام اعظم ابو حنیفہ جے مذہب ائیں مسافر متھاں قربانی واجب نہ ہے، پر اگر ان وٹ سرمایو موجود آ بنا تکلیف جے کرے سگے تو بھلی قربانی کرے۔ قربانی جو وقت 10 ذوالحج جے ڈینہ پریا فٹن بعد شروع تھیندو آ، ذوالحج جے 12 وارے ڈینہ سج لہن سان وہ ختم تھی ویندو آ۔ فتاوی رضویہ میں آہے تا قربانی یوم نہر تک یعنی 10ویں سے 12ویں تک جائز ہے، آخر ایام تشریق تک کہ 13ویں ہے جائز نہیں۔ عید جی صبح پرے فٹن کھاں اگ قربانی جائز نہ ہے۔ جن شہر یا گوٹھ میں عید نماز تھے تھی اتے عید نماز کھاں اگ قربانی جائز نہ ہے۔ بہراڑن میں جتے عید نماز نہ تھی تھے اتے پرے فٹن بعد قربانی جائز آ۔ شہر جو مانو اگر پانجی قربانی جو جانور شہر جے حدن کھاں باہر موکلے قربانی کرے اے پو گوشت شہر میں آنے تا ایو بھی جائز آ۔ یعنی پان شہر میں رہوں تھا جے کرے پانجو جانور کنجے حوالے ساں بہراڑی ڈا موکلے چھڑیو سی بابا ہی بھلی عید نماز کھاں اگے ونی اتے ذبح کرے قربانی کرے ان جا گوشت جا حصہ کرے کھنی آ، اسیں عید نماز پڑھی مکمل کئی ہے وہ قربانی کرے جانور جو گوشت کھنی آیو تو ان جائے تے ونی کرے عید کھاں اگ میں قربانی کرن شرعن جائز ہے۔ اضحیٰ جو افضل وقت عید جی نماز ادا کرے اچن کھاں پو آ، پو وہ سارو ڈینہں ان جے پویاں وارا 2 ڈینہں یعنی 11 ऐं 12 ذوالحج تے قربانی کرے سگھجے تھی، پر جیئں دیر ساں کبھی تیئں ثواب گھٹ بو ویندو۔ عید نماز بعد قربانی کرن مسلمانن جو طریقو آ۔ بخاری میں حدیث آ، سیدنا برا رضی اللہ عنہ روایت چھو کرے نبی پاک صلی اللہ علیہ وسلم فرمایو من ذبح بعد الصلاة تم نسکو وَأَصَابَ سُنَّةُ الْمُسْلِمِينَ، یعنی جے مانو عید نماز بعد جانور کٹھو ان پانجی قربانی مکمل کئی اے مسلمانن جی سنت کے پہتو۔ سیدنا انس بن مالک رضی اللہ عنہ روایت کرے تو نبی پاک صلی اللہ علیہ وسلم فرمایو من ذبح قبل الصلاة فإنما ذبح لنفسه ومن ذبح بعد الصلاة فقد تم نسكه وأصاب سنة المسلمين۔ جے مانو نماز کھاں اگ قربانی کئی ان پانجی ذات لے کئی، جے مانو نماز یعنی عید بعد قربانی کئی
ان جی قربانی مکمل تھی ऐं मुस्लमाननि जी सुन्नत खे पहुतो यानी इत्तफ़ाक़न ईद जी नमाज़ भी थिए थी उन ॻोठ उन इलाइक़े में ऐं नमाज़ खां पहिरियां उन जानवर कुही वरितो हुजूर फरमायो उनखे सिर्फ़ सदके जो अजुर मिलंदो सवाब मिलंदो पर उहो जानवर कुर्बानीअ में शुमार न थींदो ही अल्लाह जो पसंदीदा ऐं प्यारो अमल आहे कुर्बानी करण वारे जा गुनाह माफ़ कया वञनि था उन मथां अल्लाह राज़ी थींदो आहे छो त कुर्बानी में असुल मयार बाने जी नियत ऐं दिल वारी कैफ़ियत हूंदी आहे अल्लाह जी बारगाह में गोश्त ऐं पोस्त यानी खिल न पहुचंदा आहिनि उन जा हॾा न पहुचंदा आहिनि मगर कुर्बानी करण वारे जे दिल जी कैफ़ियत पहुचंदी आहे कुर्बानी निजात ॾियारींदड़ अमल आहे दुनिया आख़िरत जे सूरनि ऐं बुराइनि खां छुटकारो था कंदड़ आहे अल्लाह ताला फरमायो यौम नशरुल मुत्तक़ीन इलर रहमान वफदा व नसूकुल मुजरिमीन इला जहन्नम विरदा अल्लाह जो कुरान तो फरमाए क़यामत वारे ॾींहुं असां परहेज़गारनि खे रहमान ॾांहुं शाही वफ़द जी सूरत में शान मान सां वठी वेंदासीं ऐं मुजरिमनि खे उञारो जहन्नम ॾांहुं हकलींदासीं हज़रत सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु हिन आयत जी माना उहा कई आहे त क़यामत ॾींहुं मुत्तक़ी बान्हा अल्लाह ताला ॾांहुं उम्दा सवारियुनि ते चढ़ी ईंदा ऐं उहे सवारियूं कुर्बानीअ जा जानवर हूंदा सोणे अली मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार इहो असांखे ॿुधायो तव्हां जेका कुर्बानी कयो था ऐं जेकी बि उन जा हिसेदार आहियो क़यामत जे ॾिहाड़े इहो कुर्बानी जो जानवर अल्लाह ताला अव्हां खे जेको 500 साल या 50,000 साल या कमो बेश जेकी अरसो महशर जे मैदान जो हिसाब किताब जो मुसलसिल हूंदो उहो समूरो सफ़र अव्हां उन जानवर ते चढ़ी तय कंदो ऐं उन जानवर खे अल्लाह ताला बुराक जी सूरत ॾींदो कुर्बानी करण जो इहो अज़ीम फ़ाइदो आहे जो कुर्बानी जा जानवर बरोज़े महशर पुलसरात मथां जी सवारी हूंदा मुंहिंजे आका मदीने वारे साईं फरमायो इस्तशरिकू दुहायाकुम फइन्नका लस्सिरात मतायाकुम तफ़सीर कुर्तबी में लिखियल आहे मुझे आका मदीने वारे साईं फरमायो त पंहिंजे उज़हाउनि जा जानवर सुहिणा कुर्बान कयो ताते पाले मतारा कयो छो त उहे पुलसरात मथां तव्हांजी सवारी हूंदा उहा पुलसरात जेका तरार खां तिखी वार खां सन्ही आहे 500 साल उन जी चाढ़ी आहे 500 साल उन जो दरमियानी रस्तो आहे 500 साल उन जी लाही आहे अवां अंदाज़ो लॻायो त 1500 साल वारो उहो पंधु इंसान अल्लाह जे फज़ल खां सवा नथो करे सघे तॾहिं मुंहिंजे आका फरमायो तव्हां कुर्बानी कंदव तव्हांजे कुर्बानीअ जो जानवर उहा पुलसरात तव्हांखे पार कराईंदो कुर्बानी तक़र्रुब इल्लाह यानी अल्लाह जे कुर्ब हासिल करण जो ज़रियो आहे कुर्बानी उम्मुल मुवहिदीन सैयदना हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी मिल्लत कुर्बानी इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत कुर्बानी अल्लाह जे नेमतुनि जो शुक्रानो आहे कुर्बानी हिकु जानवर में 7 हिस्सेदार थियण में पाण में मोहब्बत ऐं उल्फत जो सबक़ आहे कुर्बानी मिस्कीननि मुहताजनि जी मदद ऐं तावन जो सबक़ सेखारींदी आहे कुर्बानी दिलनि जी तक़वा ऐं परहेज़गारी सेखारींदी आहे कुर्बानी सखावत अता ऐं एहसान करण जो दर्स पढ़ाईंदी आहे कुर्बानी उहा ख़ैरात आहे जंहिंजो फ़ाइदो कुर्बानी करण वारे ॾांहुं मोटी ईंदो आहे कुर्बानी पंहिंजे अहलो अयाल सां नेकी करण सेखारींदी आहे कुर्बानी पाड़े पती वारनि जो एहसास ॾियारींदी आहे कुर्बानी ईद जे ख़ुशियुनि खे दुबाला करे छॾींदी आहे
قربانی امام الانبیاء سیدنا ابراہیم خلیل الرحمن جی ملت ابراہیمی جو مقبول عمل امام الانبیاء سیدنا محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی سنتا عید وارے ڈی غریبن مسکینن جی سار سنبھارا تو وہ بھی پانجی عید خوشی سا ملائن قربانی جو عمل حاجن سا مشابہت بھی آہے قربانی کرن وارو جنہیں قربانی کندو ان جے رت جو قطرو زمین تے کرے تھو ان کرن کھاں اگو ان جا سب گناہ اللہ کریم بخش چھڑی رت جو قطرو قربانی کرن وارے جانور جو زمین تے پو کرندو پیری اللہ کریم ان جا گناہ بخشیندو اچو تو سونے حیدر کرار کھاں پوچھوں سیدنا علی کرم اللہ وجہ الکریم کھاں روایت دا حضرت نبی پاک صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم فرمایو یا ایوہ الناس الضحو واغتصبوا بدمائها فإن الدم وإن وقع في الأرض فإنه يقع في حرز الله عز وجل اے انسانو زہا کیو ان جے رت ماں ثواب جی امید رکھو چھو تجریں رت زمین تے کرے تھو تو وہ اللہ جی پناہ میں اچھی ویندو حضرت امام حسن پہری روایت وہاں بدھی سونے علی المرتضی شیر خدا جی بیان کیل ہے ہانے ان جو فرزند ارجمند امام حسن مجتبہ تو روایت کرے تو مجھے آقا مجھے نانے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم فرمایو من ضحى طیبتا نفسه محتسبا لأضحیته كانت له حجابا من النار یعنی جے دل جی خوشی سا اضحا کئی پانجی اضحا مجھا ثواب جی امید رکھیں تو ان لائے جہنم کھاں پردو ہوں دی بھت ہوں دی حجاب ہوں دی قربانی کرن وارے کے گھرجے تپاں جی نیت خالص اللہ جے رضا واری بنائے اگر کہ مانو صرف گوشت کھائن دی نیت سا قربانی کئی تو ان جی قربانی کان تھی دی اگر کہ مانو جو قربانی کرن جو ارادو ان لئے مستحبہ تذل حج جے چنڈ ڈس جن کھاں پو پانجے بدن جی سمارت نہ کرے یعنی نہ لہائے نوار وٹھے پر جے سمارت کہیں تب امام اعظم ابو حنیفہ جے فقہ مطابق جائزہ پر نہ کرن ثواب ان میں ودھیکا حدیثن میں بھی نگال جی ترغیب آئی سیدہ ام سلمہ رضی اللہ عنہ کا مرفوع روایتا اذا دخل العشر وعنده اضحیة يريد ان اضحیہ فلا يأخذن شعرا ولا يقلمن ظفرا صحیح مسلم میں روایتا ام المومنین اما ام سلمہ رضی اللہ عنہ روایت تھی کرے تو جائیں مانو وٹ قربانی جو جانور ہوجے ان جو اضحا جو ارادو ہوجے وہ ذل حج جو ڈہو چالو تھے تو ان کے گھرجے تو نوار وٹھے نہ وڈھے بی بی ام سلمہ سائیں رضی اللہ عنہ کا ایک بی روایت جا لفظ ہیں مجھے آقا مدینے والے تاجدار فرمایو اذا رأیتم ہلال ذل حجہ وَأَرَادَ أَحَدُكُمْ أَن يُضَحِّيَ فَلْيُمْسِكْ عَنْ شَعْرِهِ وَأَظْفَارِهِ مسلم جی حدیثہ جڏهن اوان ذوالحج جو چنڈ ڏسو ऐं अवां मां कंहिंजो उज़हा करण जो इरादो हुजे त पंहिंजे वारनि ऐं न हलाइण खां रुकजी वञो। क़ुर्बानीअ में हिकमत कहिड़ी आहे, मौइज़त कहिड़ी आहे? क़ुर्बानी करण में हिकमत इहा आहे जो अव्वल त क़ुर्बानी जे जानवर खे पाले ताते तयार कयो। उसूल आहे त जंहिं जानवर खे माण्हू हथनि सां पालींदो आहे त कुदरतन उन सां मुहबत थी वेंदी आहे, जीअं पंहिंजे बच्चनि सां मुहबत हूंदी आहे। हाणे रब फरमाए थो त उन प्यारे जानवर खे रब जी राह में क़ुर्बान कयो। पंहिंजी मुहबत चाहत रग़बत खे रब जी मुहबत तां क़ुर्बान कयो। ईअं सम्झो त ॼण के अॼु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वांगुरु पंहिंजे बच्चे खे राह ख़ुदा में क़ुर्बान करे रहियो आहियां। इन उसूल मुताबिक़ लाज़मी बान्हे जे रब सां
मुहब्बत ऐं उल्फत पैदा थींदी आहे। यानी कुर्बानी उहो अमल आहे जो बाने ऐं रब जे विच में मुहब्बत पैदा कंदो आहे। कुर्बानी सबब बानो रब सां ऐं रब बाने सां मुहब्बत कंदो आहे। जो अल्लाह तबारक व तआला फरमायो लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। अल्लाह जो कुरान तो फरमाए तव्हां हरगिज़ का बि भलाई न हासिल करे सघंदो जेसि ताईं पंहिंजी प्यारी शइ अल्लाह जी राह में ख़ैरात न कंदो। कुर्बानी अहिड़े जानवर जी करणु घुरिजे जंहिंमें को ऐब न हुजे। अंधो मंडो काणो ऐबदार जानवर कुर्बान न कजे ऐं उनखे खूब पाले ताते मवाड़ कजे। जानवर बेऐब साॼो मतारो ऐं खूबिन वारो हुजे। सिंगन भगल मंडो काणो अंधो बीमार कन चीरियल कन कटियल सख़्त डुबरो उहे सभु जानवर उज़हा जे लाइक़ नाहिनि। कुर्बानी जे अदबनि में ईंदो आहे त कुर्बानीअ में नियत ख़ालिस अल्लाह जे रज़ा जी हुजे त ही मां माण्हुनि जे लाइ नथो कयां चवंदा यार फिलाणे वॾो जानवर कुठो फिलाणे ॿ कुर्बानियूं कयूं। न महज़ तव्हांजो इरादो हुजे त रब राज़ी थिए, अल्लाह सां गॾु अल्लाह जो रसूल राज़ी थिए। जे ख़ुदा तोखे ॾिनो आहे न त पंहिंजी कुर्बानी कर, हुज़ूर जे नाले हुज़ूर जे अहले बैत जे नाले जी बि कुर्बानी कर। उहा हलाल जानवर मां कबी जंहिंजो शरअ पाक हुकुम ॾिनो आहे। कुर्बानी जानवर जी उमिरि उहा हुजे जेका शरीयत पाक मुक़रर कई आहे। मसलन उठ 5 सालनि जो हुजे, ढगी ॻऊं 2 साल हुजे। कुर्बानी कंदड़ मुस्लमान हुजे उन जे मथां फर्ज़ आहे, कंहिं ईसाई यहूदी नसारे जे मथां न आहे। ऐं उन सां गॾोगॾु मुक़ीम हुजे, यानी जे सफ़र में आहे मुसाफ़िर आहे त उन जे मथां कुर्बानी वाजिब कान्हे, पर जेकॾहिं करे थो त अल्लाह पाक उनखे बि अजुर ॾींदो। साहिब नसाब आहे, उनजे माल और ज़र में का कमी महसूस नथो करे, ख़ुदा जी रज़ा वास्ते करे थो त इहा कुर्बानी उन जे लाइ अजर जो बाइस आहे। भली मुसाफ़िर छो न हुजे ऐं ग़ुलाम न हुजे, ख़रीद कयल न हुजे, आज़ाद हुजे, उन जे मथां उहा कुर्बानी आहे। कुर्बानी कंदड़ नसाब जो मालिक यानी शाहूकार हुजे। हिते शाहूकार हुजण मां मुराद इहा आहे जंहिं ते सदक़े फितर वाजिब आहे, न उहो नसाब मुराद आहे जंहिं ते ज़कात वाजिब थींदी आहे। कुर्बानी लाइ मर्द हुजण शर्त नाहे, छो त कुर्बानी औरतूं बि करे सघनि थियूं। जानवर ऐबदार न हुजे, कुर्बानीअ जो वक़्तु शरई हुजे, जानवर चोराणो या ज़ोरी फबायल न हुजे, बल्कि पंहिंजी मिल्क हुजे या नाणे ख़रीद कयल हुजे। कंहिं वटि वियो हुजत में कंहिं दोस्त तो वटि माल घणो आहे खणी थो वञा, ॾिठई त यार अॻिलो दोस्त नाराज़ बि थियो ऐं ही हुजत जी तौर ते उन खां उहो ढोर जानवर काहे आयो। हाणे वरी अची चई अदा हिन साल मूं ॿकरो आंदो आहे कुर्बान कंदुसि। त इहा पराई हज़म कयल शइ कॾहिं बि कुर्बान न कजे या अल्लाह जी ज़ात वटि क़बूल न हूंदी आहे। कुर्बानी जे मुतालिक रवायतुनि में ईंदो आहे त अयाम नहर में कुर्बानी जी रक़म ख़ैरात करणु कुर्बानी जो बदल बणिजी नथी सघे। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू चवे साईं मूं जानवर चुकायो, मूंखे हिकिड़ो जानवर मिसाल नंढो जानवर आहे, छेलो आहे या रिढ आहे, मिले पई 15,000, हाणे मूं अची उहा 15,000 पैसा ख़ैरात करे छॾिया त इहा कुर्बानी क़बूल न थींदी, छो त कुर्बानी आहे नहर यानी रत वहाइण जी। उन रक़म जो उहो जानवर ख़रीद कंदो उहो जानवर ई कुर्बान करणो पवंदो। मसनून इहो आहे त कुर्बानीअ जो सासी साॼो हुजे, ताज़ो तवानो हुजे, मोटो मवाड़ हुजे, ऐब खां आजो हुजे। 2 ॾुबरियुनि बकरियुनि खां हिकु साॼी ऐं सबर बकरी बहितर आहे। 2 बकरियूं आहिनि पर ॾुबरियूं आहिनि, बतारियूं न आहिनि। हाणे ॿई कुर्बान उन जी भेट में जेकॾहिं हिकिड़ो सुठो जानवर ख़रीद करे कुर्बान करे त उहो बहितर आहे, उन जी कुर्बानी मुस्तहब आहे। सही बुखारी में इमाम अबू उमामा बिन सहिल खां रवायत थो करे कुन्ना
नुसम्मिनुल उदहिया बिल मदीनति वकान अल मुस्लिमून यसम्मिनून। असां मदीने शरीफ में उज़हाउनि खे साॼो कंदा हुआसीं ऐं मुस्लमान पंहिंजे उज़हाउनि खे ताते पाले साॼो कंदा हुआ, यानी उहो जानवर वठंदा हुआ ऐं पालींदा हुआ। इमाम शाफ़ई फरमायो त क़ुर्बानी जे जानवर जी तज़ीम करणु ऐं उनखे साॼो सबर करणु मुस्तहब आहे। उज़हा लाइ मुस्तहब आहे त जानवर साॼो ऐं तख़लीक़ में मुकमल हुजे। एसि ताईं हिकु साॼी बकरी जी उज़हा करणु कमज़ोर ॿिनि बकरियुनि जी क़ुर्बानीअ खां बहितर आहे। यानी जेको मसनून मुस्तहब तरीक़ो आहे। हालांकि क़ुर्बानी वाजिब का पहिरीं ज़ुल्हज सां कान्हे। क़ुर्बानीअ जो वाजिब हुजणु जीअं फितरो रमज़ानुल मुबारक में वाजिब कोन्हे, पर फितरो रमज़ान में अदा करे सघिजे थो। क़ुर्बानीअ जो वजूब जेको आहे लाज़िम थियणु आहे उहो आहे 10, 11, 12 ज़ुल्हज। इन्हनि ॾिहाड़नि में पर मुंहिंजे आका जो मामूल छा हो, हुज़ूर जे सहाबा जो दस्तूर इहो हूंदो हो त उहो जानवर पहिरीं वठंदा, अॻ में वठंदा हुआ, उनखे तातींदा हुआ, पालींदा हुआ, खाधो खाराईंदा हुआ। मक़सदु इहो हूंदो हो त उहो जानवर प्यारो लॻे, उन सां मुहबत थिए ऐं पोइ उनखे अल्लाह जी राह में क़ुर्बान कजे। आम माण्हुनि किन जो हमेशह मामूल हरूभरू मामूल हूंदो त माल घणो आहे, मिल्कियत आहे, ख़ुदा ॾिनो आहे, ज़रूरत कहिड़ी आहे, या वरी हिकु मजबूरी आहे त जानवर जे तातण पालण वारो माण्हू न आहे, पोइ त मसइलो न आहे। पर बहितर अमल इहो आहे त अॻ में जानवर आणे ताते पाले पोइ क़ुर्बानी कयो। पर जेको हरूभरू मामूल ठाहे त ईद जे ॾियारे वञी मंडीअ मां माल वठी ईंदुसि, अची क़ुर्बान करे छॾींदुसि, त उन सां जानवर सां एतिरी मुहबत न हूंदी जेतिरी पालियल जानवर सां मुहबत हूंदी। क़ुर्बानी रुगो जानवर को हाणे त कोन्हे न, अल्लाह जी राह में क़ुर्बानी ॾियणा, उन सां मुहबत रखिजे। इन तरह गरी क़ीमत ऐं महांगे मुल वारो जानवर क़ुर्बान करणु वधीक बहितर ऐं वधीक अजुर वारो। मिसाल आम छेलो 10, 12 हज़ारनि 15 ताईं मिले। हिकिड़ो छेलो आहे जेको तातियल निपायल आहे, वापारी आयो भई 50,000 में विकिणा थो, ही ₹1,00,000 में विकिणा थो, मंडीअ में अवां रिपोर्टूं पढ़ूं था। हाणे उहो साॻियो जानवर अवां 15,000 में वठी सघो था ऐं ख़ुदा पाक अव्हांखे ॾिनो आहे त उहो साॻियो जानवर तातियल पालियल ₹1,00,000 में ख़रीद कयो, उहा क़ुर्बानी हुन जी भेट में तमामु वधीक अजर वारी। यानी इहो नाजाइज़ कोन्हे, इहो जाइज़ अमल आहे। ख़ुदा पाक अव्हांखे ॾिनो आहे त ईअं कयो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो त उज़हा में वधीक क़ीमत वारो हिकु जानवर घणनि घटि क़ीमत वारनि जानवरनि खां वधीक महबूब आहे। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हो, तॾहिं अल्लाह ताला क़ुर्आन करीम जे अंदरि फरमायो त लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िकू मिम्मा तुहिब्बून, तव्हां तेसि ताईं भलाई हासिल न कंदव जेसि ताईं अल्लाह जी राह में उहा शइ ख़र्च कयो जेका में पसंदि कयो था। त उन करे जा शइ बाने वटि ज़्यादा मरग़ूब ऐं महबूब आहे। या शइ जॾहिं अल्लाह जी राह में ख़र्च कंदो त उहा उन जे अल्लाह जी क़ुर्बत जो हिसो बनबो, उसूल जो ज़रियो बनबो। हाणे क़ुर्बानीअ जा जानवर कहिड़ा आहिनि, उन जे मुतालिक़ मुख़्तलिफ़ उलमा फ़ुक़हा ॿुधायो आहे त उठ, ॾाची, छेलो, बकरी, रिढ, दुंबो, दुंबी, ॾांद, गऊं, पाॾो, मेंह बि गऊं जे क़िस्म में शुमार थींदी आहे, उन जी बि क़ुर्बानी करे सघिजे थी। रिढ ऐं दुंबो बकरी में शामिल आहे, उन जी बि क़ुर्बानी करे सघिजे थी। हाणे क़ुर्बानी जा जानवर उन्हनि जी उमिरि छा आहे? उठ आहे त उहो घटि में घटि 5 साल उन जी उमिरि हुजे। गऊं ढगी आहे या मेंह जी उमिरि, पाॾे जी उमिरि घटि में घटि 2 साल हुजे। बकरी घटि में घटि 1 साल जी हुजे। दुंबो या घेटो अहिड़ो तातियल हुजे जो 1 साल जहिड़ो नज़र अचे। हाणे उहो दुंबो या छेलो आहे त उमिरि उन जी साल खां घटि, पर अवी जेकॾहिं उन साल वारे सां गॾु बीहारियो था त उन खां वधीक तातियल पालियल नज़र अचे थो, साल जेतिरो लॻे थो, त उन जी उमिरि ॾिसणु शर्त कान्हे, उहो बि क़ुर्बान करे सघिजे थो, भली हू नंढी उमिरि जो छो न हुजे। ऐं जानवरनि में
मुज़क्कर मुअन्नस यानी नर ऐं मादी ॿई जानवर अल्लाह जी राह में क़ुर्बानीअ तौरु क़ुर्बान करे सघजनि था। क़ुर्बानीअ जे हिक जानवर में केतिरा माण्हू पतियार हिसेदार थी सघनि था। बकरी, छेलो, दुंबो इहो सिर्फ़ हिकु माण्हू आहे, उहो क़ुर्बान करे सघे थो। उठ, मेंह, गऊं वग़ैरह उन में 7 पतियार थी सघनि था। ऐब वारे जानवर जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। जंहिं जानवर खे पैदाइशी तरह सिंग न हुजनि त उन जी क़ुर्बानी जाइज़ आहे। जंहिं जानवर जा हसिया कढिया विया हुजनि त उन जी क़ुर्बानी बि जाइज़ आहे। फसी थियल जानवर, ख़ारशी जानवर जी क़ुर्बानी बि जाइज़ आहे जॾहिं उहो ताज़ो तमानो हुजे पर अहिड़ो कमज़ोर हुजे जो हलण खां हलाक त उन जी क़ुर्बानी कोन कबी। टेॾे जानवर जी क़ुर्बानी बि जाइज़ आहे। अंधे जानवर जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। अहिड़ो काणो जानवर जंहिंजो उहो ऐब पधिरो हुजे त उन जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। पर कॾहिं कॾहिं के अहिड़ा जानवर हूंदा आहिनि, अखि जहिड़ी हूंदी आहे, बज़ाहिर भाॻे खे ख़बर आहे त हिन जी हिकु अखि मां नज़र नथी पवे, त अहिड़ो जानवर क़ुर्बान करे सघिजे थो। जंहिं जानवर जो कन या पुछ कटियल हुजे त अगरि उहो उज़वे जी 3/4 खां वधीक कटियल आहे त उन जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। यानी पुछ या कन उन जा 3 हिसा वढियल आहे, सिर्फ़ु हिकिड़ो हिसो छॾियल आहे त उहो जानवर ऐब में आहे। पर जे अधु कटियल आहे या 4थों हिसो कटियल आहे त उन जी क़ुर्बानी करे सघिजे थी। जंहिं जानवर खे पैदाइशी कन न हुजनि या हिकु कन न हुजे त उन जी क़ुर्बानी बि जाइज़ आहे। जंहिं जानवर जा ॾंद न हुजनि या जंहिंजा थण कटियल हुजनि या ख़ुश्क हुजनि त उन जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। बकरीअ जो हिकु थण सुकल हुजणु उन जे नाजाइज़ हुजण लाइ काफ़ी आहे, छो त उहा ऐबदार आहे। गऊं ऐं मेंह जा ॿई थण ख़ुश्क हुजनि त उन जी क़ुर्बानी कान थींदी। पर जेकॾहिं ढगी या मेंह जो हिकिड़ो थण ख़ुश्क आहे, 3 खीर ॾियनि पिया त उन जी क़ुर्बानी करे सघिजे थी। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु रवायत थो करे त कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युदही बिकबशैन व अना उदही बिकबशैन। सही बुखारी में हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 2 सालनि वारा बदुंबा क़ुर्बानी कंदा हुआ ऐं मां बि बदुंबा उज़हा कंदो आहियां। हज़रत अनस बिन मालिक थो चवे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हमेशह जेके दुंबा क़ुर्बान कंदा हुआ उन्हनि जी 2 साल उमिरि हूंदी हुई ऐं 2 क़ुर्बान कंदा हुआ। छो त पहिरीं मां रवायत ॿुधी चुको त हुज़ूर जी क़ुर्बानी निराली हूंदी हुई। महबूबनि जी क़ुर्बानीअ जो इहो अंदाज़ो हूंदो हो त हुज़ूर हिकु जानवर पंहिंजे तरफ़ां क़ुर्बान कंदा हुआ, ॿियो जानवर पंहिंजे अहल बैत जे तरफ़ां क़ुर्बान कंदा हुआ, साॻिए वक़्तु 3 जानवर वरी असां ग़रीब उम्मत जे नाले ते क़ुर्बान कंदा हुआ। ऐं हुज़ूर जो कुहण छा हूंदो हो, हालांकि जानवर 3 हूंदा हुआ पर कुहण वक़्तु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरादतन लफ़्ज़ फरमाईंदा हुआ, या अल्लाह की क़ुर्बानी क़बूल फरमा, ही मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां आहे, मुंहिंजे अहल बैत जे तरफ़ां आहे ऐं मुंहिंजी उम्मत जे तरफ़ां आहे। हूअं त हर रंग जे जानवर जी क़ुर्बानी करे सघबी आहे, पर अगर सुन्नत मुताबिक हुजे त अव्वल अफ़ज़ल रंग सफ़ेद आहे। अच्छे रंग जो जानवर वधीक मक़बूल ऐं मरफ़ू आहे। उन खां पोइ कारे रंग जो जानवर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तमामु मरफ़ू आहे, छो त उहे रंग सुन्नत मां साबित आहिनि ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन 2 रंगनि वारा जानवर क़ुर्बान कया आहिनि। जीअं सैयदना अनस रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे त अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान युदही बिकबशैन अमलहैन अक़रनैन। सुनन इब्न माजा जी हदीस आहे त बेशक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिंगनि वारनि 2 सफ़ेद दुंबनि जी उज़हा कंदा हुआ। क़ुर्बानी नर तोड़े मादी जानवर जी बिल्कुलु जाइज़ आहे, उन ते उलमा जो इज्मा आहे। ऐं खसी जानवर जी क़ुर्बानी बिना कराहत जे, यानी आम माण्हू कराहत कनि यानी इन जो गोश्त कीअं खाऊं या हीअ कीअं क़ुर्बान कयूं, कराहत करणी न आहे। शरीयत उनखे जाइज़ करार ॾिनो आहे, जीअं बेअयब जानवर थींदो आहे। बलक उहा सुन्नत नबवी मां बि साबित आहे। सैयदना अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु रवायत थो करे दफ़ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिकबशैन जज़अैन खस्सियैन। मुस्नद अहमद जी हदीस आहे
نبی پاک صلی اللہ علیہ وسلم بن خسی تھیل جزئین یعنی دنبن جی اضحا کئی ہے. یعنی یہ صرف شرعی مسئلو نہ بلکہ حضور علیہ الصلوۃ والسلام جن کھان ثابت بھی ہے تو خسی تھیل جانورن کی قربانی مدینے والے آقا پان بھی کئی ہے. قربانی جے گوشت کے 3 حصن میں تقسیم کبو. ایک حصو پانجے لائے اے پانجے گھر وارن لائے، بیو حصو عزیزن قریبن لائے اے 3 حصو غریبن مسکینن جے لائے. پر ان میں ایکڑو شرعی مسئلو، ایکڑو مانو آ جو خود غریب آ پان مسکین آ وہ قربانی کرے تو وہ سجو قربانی جو جانور جو گوشت پان استعمال کرے سکے تو ان میں کا بھی کراہت کانے. پر جیکنے صاحب استطاعت آ چھو تو حکم آ قربانی جو پان کھادیں بھی حلال ہے انہی جے لئے یہ 3 حصہ تھیندا یہ حضور جی سنت ہے. قربانی جو گوشت اگر کو بچائے رکھے تب جائز آ. اسی مانن تے تانا زنی کندا ہیں جر فلانے فرجوں بھرے رکھیوں ہیں ہی کرے رکھیو آ. ابتدا اسلام میں اضحا جو گوشت 3 ڈینہن کھان ودیک رکھن منع ہو وہ پان کریم صلی اللہ علیہ وسلم اجازت فرمائی تا کھاؤ اے بھلی بچائے رکھو. یعنی شروعات میں جنہیں قربانی واجب تھی تو حضور فرمایو 3 ڈینہن کھان ودیک وہ گوشت نہ رکھو ورائے چھڈیو. پر بعد میں مجھے محبوب آقا اجازت ڈنی. سنن ابن ماجہ میں روایت آ نبی پاک صلی اللہ علیہ وسلم فرمایو کنت نہیتکم ان لحوم الاضاحی فوق 3 ایام فکلوا وادخروا. ماں تمہاں کے قربانی جا گوشت 3 ڈینہن کھان ودیک رکھن کھان منع کندوس وہ ہانے اجازت دیاں تو بھلی کھاؤ اے لکائے رکھو. اصحابی سگورا منا جو گوشت مدینے پاک تائیں کھنی ایندا ہا. حضرت جابر رضی اللہ عنہ کا روایت آ تا کننا نتزود لحوم الاضاحی علی عہد النبی صلی اللہ علیہ وسلم الی المدینہ. رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جے دور میں اساں مدینے تائیں قربانی جو گوشت بطور زاد راہ کھنی ایندا ہواسی. یعنی حج تے ونی اتے قربان کندا آسی پر وہ جانور وری اتا انہیں جانور کٹھل جو گوشت کھنی ایندا آسی. قربانی جے جانور میں اگر کچھ حصہ عقیقے جا بھی رکھیا ویا تب بھی جائز ہے. مثلا مجھے عقیقو تھیل نہ ہے مکے مجھے والد بدھایو تو تنجو عقیقو اساں نہ کیو آ ہانے ہو صاحب نصاب تھی ویو آ پان کے وسعت اتھس. قربانی جو جے کے 7 پتیوں جانور میں گجن تھیوں انہیں میں ہو 2 پتیوں پانجوں کرے سکے تو. ایک پتی ان جی ذاتی قربانی طور اے بیو انہیں جو عقیقے جو حصو انہیں جانور میں عقیقو کرے سکے تو. یا کہ اللہ تعالیٰ نیانی ڈنی آ تو نیانی جے لے ہکڑو جانور آ تو وہ ہکڑی پتی انہیں جے عقیقے جی انہیں دئی چھڈی. جیکرے پٹ رہے تو انہیں جے لے 2 قربانیوں آہن تو انہیں قربانی والے جانور میں 2 پتیوں عقیقے جو رکھی سکے تو گوشت ایڑی طرح ورہائے بو جی قربانی جو جانور جو گوشت ورہائے بو آ. تو اللہ تبارک و تعالی جی ذات بابرکات اساں اواں کے توفیق عطا فرمائے. مدینے والے آقا صلی اللہ تعالی علیہ وآلہ وسلم جی سنت کے ادا کیوں. یقیناً یا سنت ابراہیمیہ پر مجھے آقا صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی سنت بھی ہے. قربانی جے مجموعی مسائلن کھان اواں آگاہ تھیو. اñا بھی جیکڈیں کوئی اڑو مسئلو معاملو اواں کے سمجھ میں نہ اچے تو پوچھی سگو تھا. اللہ کریم مجھے چون اواں جو ॿुधण مقبول ऐं मंजूर فرمائے. हाणे आख़िर में तव्हां सां मशवरो ईद जी नमाज़ जो. यकीनन सुभाणे ईद उल अज़हा आहे, नमाज़ पढ़णी आहे. मुशावरत सां असां ईद जी नमाज़ जो टाइम 8:45 रखियो आहे. तव्हांजे सभई इन ते मुतफ़िक़ आहियो त 8:45 ईद, छो त ईद क़ुर्बानीअ जी आहे, क़ुर्बानी बि करणी आहे. साॻे वक़्तु वरी ईद उल फितर जी भेट में ईद उल अज़हा जा ॾींहं नंढा आहिनि थिया आहिनि, कुझु टाइम घटियो आहे. इन जे करे इंशा अल्लाह ताला ईद उल अज़हा जी नमाज़ पंहिंजी इन ॻोठ जे अंदरि जामे मस्जिद में 8:45 वॻे सुभाणे अदा कई वेंदी. तव्हां पंहिंजे वक़्त जी पाबंदी सां शरीक थींदा. पंहिंजनि जॻहियुनि ते सुन्नतूं अदा फरमाए.